मसाला छा थो करें मुल्क पट कराए। हा जानी जीअं तो ख़बर ही असांजे मरहूम नाना हाजी मोहम्मद मुराद जी ख़्वाहिश हुई त मस्जिद के शहीद करे वॾो ठारायूं। सो अॼु अल्लाह पाक उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में जॻह ॾींदो। अॼु मस्जिद असां शहीद कई आहे ऐं मस्जिद वॾी ठाराईंदासीं ऐं इंशाअल्लाह इहो कमु हले थो, तूं ॾिसी रहियो आहीं। मस्जिद के शहीद करे अॼु अहिड़ा ॿाहिरा खुटंदा मज़दूर ॾिसे थो कमु हले थो ऐं इंशाअल्लाह सुभाणे मिस्त्री बि पहुची वेंदा। ॿियो त ॾिसे थो रमज़ान शरीफ़ जो महीनो बि अचे थो। सो इन जे करे अच तोखे ॾिसां पहिरियां जेकी मस्जिद हुई ओ हिन दंग ते हुई, सम्झी नंढी मस्जिद हुई। हाणे जेको आहे हिन जी मस्जिद जो दंग परे फेराईंदो वञे। अल्लाह पाक जी मस्जिद जा जेतिरी वॾी हुजे तेतिरी सुठी। जिन अल्लाह पाक जे घर में तावन कयो अल्लाह पाक उनजो तावन क़बूल कंदो। अॼु मुंहिंजी दिलि चयो त वीडियो जो मस्जिद जो वीडियो बि ठाहिजे त जीअं यादगिरी हुजे। अलाए मां मरां अलाए जहिड़ो हुजां, छो त फ़ानी जान लॻो पियो आहे। पोइ हिन जे करे दिलि चयो वीडियो रखंदुमि पंहिंजे पेज ते यादगिरी सां। इंशाअल्लाह जॾहिं मस्जिद तयारु थींदी त पोइ तव्हांखे मां मस्जिद बि ॾिसाईंदुसि त केॾी आलीशान मस्जिद ठही आहे। अल्लाह जो घर अल्लाह